अज सिंध मेमन इत्तेहाद जे बानी असांजे मौसन हाजी अब्दुर्रज़ाक मेमन साहब जो फर्जंद सरदार जुगनू मेमन जेको कुछ क्राइसिस कुछ इशूज़ जे मसइलनि जे करे छो त दुनिया में जॾहिं मसइला थींदा आहिनि उन में टकराव थींदा आहिनि सभु शयूं थींदियूं आहिनि। असां सभु सिंध ऐं धरतीअ जा हिन जा पुट आहियूं वारस आहियूं। इन करे असां कंहिं बि शइ खे झेड़े में ऐं उन हद ताईं न वठी वेंदा आहियूं त असीं सिंध में क़बाइली झेड़ा पैदा करियूं, पर असीं सिंध में अमुन ऐं मोहबत जा पैरोकार आहियूं, लतीफ़ जा पैरोकार आहियूं। जंहिं चयो आहे त मोहबत पाए मन में रुंढा रोड़िया जिन तिन जो सराफन अणतूर वॻायो। सो कुछ इशूज़ जे करे जेके इशू थिया मसइला थिया जंहिंजे करे असांजो भाउ गिरफ़्तार थी वियो हो, उन में डॉक्टर कादर बंसी साहब ॿिया जेके हमदर्द हुआ साथी हुआ हाजी रज़ाक जा दोस्त हुआ, उन्हनि सभिनी जूं कोशिशुनि सां अॼु हू रिहा थी आयो आहे ऐं उमेदु आहे त हीउ जेको नओं सफ़र हीउ जेके नयूं शयूं आहिनि उन में असीं वरी सभिनी दोस्तनि खे मोहबत प्यार ऐं बाझ में, छो त सिंध जेका आहे उहा मोहबत जी अलामत आहे ऐं सिंध मोहबत जो गहवारो आहे। उन में असांजा जेके मेमन इत्तेहाद जा चेयरमैन साहब आहे शर्जील मेमन साहब ऐं रावल साहब ऐं ॿियनि सभिनी जूं कोशिशुनि सां हीउ जेको उपाय तकमील ते पहुतो आहे। इंशाअल्लाह असीं अॻिते चाहियूं था त सिंध में झेड़ा झटा सिंध में जेके फशीरियूं आहिनि उहे ख़तमु थियनि ऐं असां ही नओं सफ़र करे सिंध में हिकिड़ो अहिड़े अमुन जी फिज़ा पैदा करियूं, मोहबत जी फिज़ा पैदा करियूं त जीअं जेको सिंध जो नौजवान नस्ल आहे ऐं सिंधी माण्हू आहिनि ऐं सिंध जो जेके महरूमियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ असीं सिंध जे सभिनी घणघुरनि सां गॾिजी ही सिंध जो सफ़र जेको आहे शुरू कंदासीं ऐं मेमन इत्तेहाद जो जेको बुनियादु विधो हाजी अब्दुर्रज़ाक साहब त सिंध जे मज़लूम ऐं मिसकीन माण्हुनि जो आवाज़ बणिजूं ऐं इंशाअल्लाह सरदार जुगनू उन जो फर्ज़ंद आहे ऐं उहो उन ते पेशकदमीअ ते उन जे क़दमनि ते पंहिंजे पीउ जे मंशूर ते हलंदो ऐं सिंध जे सभिनी माण्हुनि खे पीसफुल माहौल पेश कंदो ऐं मोहबत ऐं अमुन जूं फिज़ाऊं क़ाइमु कंदो त जीअं सिंध जेका आहे वरी ख़ुशहाल थिए ऐं सिंध में अमुन ऐं भाईचारो थिए, को बि लॉ ऑर्डर न हुजे। उन लाइ सिंध में मुनताज प्लेटफॉर्म ते असीं सॼी सिंध में अमुन कॉन्फ्रेंसूं अमुन पीस कॉन्फ्रेंसूं करे ऐं सिंध में हिकिड़ो नओं माहौल ऐं नई फिनामिना ठाहींदासीं। छो त असीं तसफ़ जा पोइ लॻायूं, असीं शाह इनायत जा पोइ लॻायूं जंहिं धरती ऐं वतन जे माण्हुनि जे लाइ ख़ुशहाली जो पैगाम ॾिनो आहे। सो असां वरी बि उन्हनि सभिनी दोस्तनि जा महबूबनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन सरदार जुगनूअ जे आज़ादीअ लाइ हुन जे लाइ महिनत कई, कोशिश कई ऐं हुन खे रिहा करे हिन पाए तकमील ते पहुतो। थोरा न थोरा मूं ते मारू हड़नि जा भलायूं ऐं भेरा घणे घणींदुसि केतिरा इहा बंदि कर भी